नाज़रीन, गडाब वेझो मुराद मेमण ॻोठ में तारीख़ में पहिरियों भेरो किताबी मेलो लगायो वियो, जंहिंमें इल्म ऐं अदब सां चाह कंदड़ अदीबनि, सहाफ़ियुनि, सियासी समाजी अॻवाननि, कारकुननि ऐं शहरनि किताबी मेले में दिलचस्पी ॾेखारी। इन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे मंज़ूर सोलंगी। गडाब बहिराणियुनि जे वापारी मर्कज़ इलाइक़े मुराद मेमण ॻोठ में मुल्क जी तारीख़ जो पहिरियों किताबी मेलो लगायो वियो, जंहिंमें मलीर जे 5 तालुकनि समुंड किनारे खां गडाब ताईं कोहिस्तानी इलाइक़े मैदान कणजंग मां इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़ सियासी समाजी अॻवाननि, कारकुननि, अदीबनि, सहाफ़ियुनि वॾी तादाद में पहुची दिलचस्पी ॾेखारी, ख़ुशी ऐं इत्मिनान जो इज़हार कयो। संसार पब्लिकेशन, अवामी प्रेस क्लब मलीर ऐं सिविल सोसाइटी मलीर जे गॾियल सहकार सां रिथियल किताबी मेले खे सिंध जे नाले वारे मलीर वासी शाइर मोमिन मलेराई जे नाले सां मनसूब कयो वियो ऐं मेले जो सुबुह सवेर इफ़्तिताह कयो, जंहिंमें मोमिन मलेराई जे ख़ानदान, संसार पब्लिकेशन जे असलम खटियाण, अवामी प्रेस क्लब मलीर जे सदर सामी मेमण, जनरल सेक्रेटरी आज़ाद यूनिस कासकेली, लेखक गुलहसन कलमती, STO सलीम जे मेमण, मलीर जे समाजी अॻवान याकूब कासकेली, PTL मलीर जे सदर नूर मोहम्मद बादल समेत केतिरनि ई माण्हुनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरियों दफ़ो मेमण ॻोठ में संसार पब्लिकेशन ऐं अवामी प्रेस क्लब वारनि गॾिजी हीउ किताबी मेलो लॻायो आहे, जो पहिरियों दफ़ो मेमण ॻोठ में, ऐं माण्हू अचनि पिया, शाम ताईं हूंदो ऐं सुठो अमल आई हो त जीअं घर ताईं माण्हू पंहिंजे पढ़ंदड़ किताब पहुचाए। ये मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहे बुक फेयर लॻणु खपनि। असांजो ख़ासि करे नौजवान जेको किताब खां दूरि थींदो वञे सोशल मीडिया मोबाइल जे करे, त उन्हनि खे उन्हनि जे इंट्रस्ट लाइ इहे बुक फेयर इंतिहाई ज़रूरी आहे। असां ही संसार पब्लिकेशन ऐं बुक बैंक तरफ़ां ही हिकु ॾींहं जो किताबी मेलो लगायो आहे, जंहिंजो मक़सदु आहे त माण्हुनि में किताबनि जे हवाले सां शऊर बेदार थिए। इहा असां मुहिम हलाए रहिया आहियूं गुज़िरियल दिसंबर खां वठी, जंहिंजे सिलसिले में असां सचल ॻोठ में 3 ॾींहंनि जो लॻायोसीं, फवारा चौक ते 1 ॾींहं जो लॻायोसीं ऐं पंहिंजो गुलशन अदीद में बि असां 3 ॾींहंनि जो जेको आहे अहिड़े क़िस्म जो बुक फेयर लॻाए चुका आहियूं। हीअ असांजो चोथों बुक फेयर आहे हिते मेमण ॻोठ में। असांजी कोशिशि आहे त ख़ासि तौर ते कराची जूं जेके सिंधी वसंदियूं आहिनि उते असीं पहुचूं था, ऐं हीअ जिथे जिथे असां ही मेला लॻाया आहिनि, हीअ तारीख़ में पहिरियों भेरो उन्हनि इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं थी रहियूं आहिनि, अहिड़ा बुक फेयर लॻाया पिया वञनि। हिते मलीर ज़िले में तमामु वॾे तइदाद में ॻोठ आहिनि, उते तारीख़ आहे, हिस्ट्री आहे, माग मकान आहिनि, वॾो इल्मु आहे, अदब आहे, फ़न आहे, पर मौक़ो न मिलियो आहे त उनखे उजागर कजे, उनखे साम्हूं आणिजे ऐं अहिड़ियूं सरगर्मियूं ई नथियूं थियनि जंहिंजे नतीजे में माण्हू जेको आहे तो बाशोर थी मुतहद थियनि, मुनज़म थियनि। अवामी प्रेस क्लब मलीर संसार पब्लिकेशन सां गॾिजी मेमण ॻोठ में मुल्क जे तारीख़ में पहिरियों भेरो ही बुक किताबी मेलो लॻायो आहे ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त इन में माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई आहे। हिन मेले में इल्मी, अदबी, तहक़ीक़ाती, फ़न जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा किताब रखियल आहिनि। बहितरीन जेको आहे सो हिते मुख़्तलिफ़ किताब मौजूदु आहिनि, साइंस ते ॿियनि मौज़ूअनि ते बहितरीन किताब मौजूदु आहिनि, हिते काफ़ी सारा संगत बि आई आहे, असां बि आया आहियूं किताब ख़रीद करणु, असांखे ॾाढो मज़ो आयो। असां हिन मेले में अची शरीक थिया आहियूं ऐं असांखे एतिरी ख़ुशी महसूस थी थिए जंहिंजी का इंतिहा न आहे, छो त जिथे किताबी मेला लॻाया वञनि उते असां उस्ताद पहिरीं जॻह ते उते पहुची, छो त असांखे किताबनि सां मुहबत आहे। अॼु जेको पहिरियों दफ़ो जेको आगाज़ अवामी प्रेस क्लब वारनि मेमण ॻोठ खां शुरूआति कई आहे, ऐं मूंखे इहा उमेद आहे त इंशाअल्लाह ताला असां पेटे अलफ़ तंज़ीम डिस्ट्रिक्ट मलीर पूरी अवामी प्रेस क्लब सां पूरो सहकार कंदासीं। उस्ताद ऐं किताब जो ताल्लुक़ माना ज़माने खां रहियो आहे। किताब पढ़णु ऐं पढ़ाइणु इहो असांजो कमु आहे ऐं इल्म जी रोशनी खे वधाइणु असांजो कमु आहे। पर हिते माना जेको सो पसगिरदाई में जेका बि आहे इन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो इल्म जी रोशनी वधाइण लाइ हिकिड़ो पोड़ो जेको हिननि किरायो आहे, इंशाअल्लाह ताला इहो पोड़ो जेको आहे सो दरिया जो सूरत अख़्तियार करे वेंदो। इहा तमामु बहितरीन अमल आहे ऐं इन अमल जो मां बाक़ाइदा तारीफ़ कयां थो। मेमण ॻोठ में छा पूरे मलीर जी सतह ते ही मल्हाया वञनि ताकी असांजा जेका अबोज क़ौम आहे जेका हू अची किताब पढ़े ऐं किताबनि खे जे ज़रिए हू तरक़ी करे, छोकी किताब ही ज़िंदगी आहे, किताब में ही सभु कुझु आहे। इन असां हिन अप्रोच खे बिल्कुलु सारायूं था। हीअ असांखे जेकर सस्ता किताब मिलंदा, बहितरीन डिस्काउंट सां मिलंदा त असांखे फ़ाइदो आहे बहितरीन, छो त असांखे माना एतिरा किताब जेका आहिनि तारीख़ूं आहिनि इलाही लिखियल आहिनि, कुझु ज़ाहिर नथियूं कयूं वञनि। जेका हाणे हीअ किताब आउं वरितो आहे जनतुल सिंध, त हीअ किताब कंहिं अहिड़े स्टॉल बुक स्टॉल तां न मिली आहे मूंखे, मां हिन जे किताब स्टॉल तां वरितो आहे, बिल्कुलु सस्तो मिलियो आहे। साईं जी हिन अप्रोच खे असां सारायूं था, बिल्कुलु साईं सुठो कमु कयो आहे। मोहबत जो प्यालो पी ॾिस, पंहिंजे अंदर में ख़ुदा खे ॻोल्हे ॾिस।
मोहब्बत जो प्यालो पी ॾिस, पंहिंजे अंदर में ख़ुदा खे ॻोल्हे ॾिस, ऐं रब पाक तुंहिंजा ख्वाब ज़रूरु पूरा कंदो, कंहिंजे राहुनि में रुकावट न बणिजी ॾिस। जेको अॼु किताबी मेलो आहे उहो ज़बरदस्त हिन वक़्तु मुनक़िद कयो वियो आहे अवामी प्रेस क्लब जे तरफ़ां, ऐं हिन में जेको आवाज़ टीवी जो बि बहितरीनु किरदारु आहे, जेको बहितरीनु कमु करे रही आहे, हर प्रोग्राम खे ज़बरदस्त कवरेज ॾियणु ऐं मलीर जी आवाज़ खे अॻिते पहुचाइण में आवाज़ टीवी जो हिकु बहितरीनु किरदारु आहे। ऐं आउं अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां इहो ई चवणु चाहींदुसि त अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद करणु खपनि। सोशल मीडिया जो दौरु आहे, किताबनि जी तरजीह तमामु घटि आहे। हिन दौर में किताबनि खे तरजीह ॾियणु, अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद करे इहा नौजवाननि खे मैसेज ॾिनो वेंदो आहे त किताब मां घणो कुझु सिखी सघिजे थो। उन्हनि क़ौमनि वॾी तरक़ी कई आहे जिन किताबनि सां दिलचस्पी, किताबनि सां चाह ऐं मोहबत रखी आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इन तरफ़ रुझान घटि रहियो आहे आवाम जो, नौजवाननि जो। अल्हम्दुलिल्लाह हाणे कुझु दुरियनि जी कोशिशनि सां इहो सिलसिलो आगाज़ थियो आहे। इंशाअल्लाह शुरूआत सुठी थी आहे, अंजाम बि हिन जो सुठो थींदो। ऐं मूंखे उमेदु आहे त हाणे हर महीने इहे अहिड़ा किताबनि जा मेला लॻंदा रहंदा। किताबी मेलो जेको इवेंट लॻायो आहे तमामु ख़ूबसूरत लॻायो आहे, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु हिते ॿ टे मुनफ़रद शयूं आहिनि। हिकु त किताबी मेले जे हवाले सां असांजे मलीर में कॾहिं बि अहिड़े ॿिया इवेंट थिए, सोशल इवेंट थींदा रहंदा आहिनि, मगर किताबनि में किताब जी अहमियत जे हवाले सां, किताबनि जी अहमियत खे उजागर करण जे हवाले सां ये मेला तमामु, इहे सरगर्मियूं तमामु घटि थींदियूं। अॼु अवामी प्रेस क्लब हिकिड़ो तारीख़ी ऐं शानदार जेको प्रोग्राम कयो आहे। इन्हनि चयो त सियासत, साइंस, मज़हब, मईशत, तारीख़, फ़न, तहक़ीक़ समेत हर मौज़ू जा किताब ॾिसण में आया। माण्हुनि वॾी तादाद में किताब ख़रीद कया। इन मौक़े ते पीर हामिदुल्ला सरंदी, गुलहसन कलमती, बशीर मेमुण, अहमद रोशन, प्रोफेसर नज़ीर अहमद, शाइर दीन मोहम्मद जोखियो ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब मलीर जे इल्मी अदबी खेटर में किताबी मेलो लॻाइण खे अहम क़दम करार ॾिनो ऐं संसार पब्लिकेशन जे सरवाण जी कोशिश जी वाखाण कई। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ टीवी, गडा।